हिन हफ़्ते जो अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था। सो क्यों बिसरे जे बिखते काढ़े, सो क्यों बिसरे जी बिखते काढ़े। जन्म जन्म का टूटा गाढ़े। जन्म जन्म का टूटा गाढ़े। चौ हरे राम हरे कृष्ण जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। पंहिंजी मिठी वाणी में सतगुरु असांखे सम्झाए रहिया आहिनि कि उन प्रभुअ खे असां कीअं भुलिजी वञूं जंहिं असांजी हर पल रक्षा कई आहे। बिख चइबो आहे विष यानी जहर, जंहिं असांखे जहर खां बि बचायो आहे। कहिड़ो जहर? चवनि था हे विषय विकार हिकिड़ो जहर ई त आहिनि भाई। चओ राम। सो क्यों बिसरे जे बिखते काढ़े। वरी अॻिते चवनि था जन्म जन्म का टूटा गाढ़े। जन्मनि जन्मनि खां असां जेके विछड़ियल आहियूं, भटकियल आहियूं, वो प्रभु परमात्मा केॾो दयालु आहे, केॾो कृपालु आहे, जो वरी वरी असांखे ॿधी थो रखे, वरी वरी असां ते कृपा थो करे। बार बार हर रोज अगरि असां महसूस कयूं त प्रभुअ जी असां ते हर रोज कृपा आहे, हर ॾींहुं कृपा आहे, हर हिकु कलाक में कृपा आहे, हर हिकु मिंट में कृपा आहे, हर हिकु पल में प्रभुअ जी कृपा आहे। अगरि असां थोरो सो वीचार कयूं प्रभुअ जी कृपा जे प्रति। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। उन प्रभुअ खे असां ॾाढो सरलता सां भुलिजी वेंदा आहियूं भाई। पंहिंजो कोई स्वार्थ पूरो थी वेंदो आहे, पंहिंजी कोई इच्छा पूरी थी वेंदी आहे, तमन्ना पूरी थी वेंदी आहे, या तरक़ी थी वेंदी आहे संसार में, त पोइ असां भॻवान खे भुलिजी वेंदा आहियूं। थोरो घणो जीवन में भॻवान खां दुख घुरो भाई। चओ हरे राम हरे राम। ध्यानु ॾिजो भाई, है न। भॻवान खां जीवन में थोरो घणो दुख घुरंदा रहिजो। छो जो अगरि दुख न हूंदो त भॻवान यादि बि न ईंदा आहिनि असांखे, सतगुरु यादि बि न ईंदा आहिनि। दुख ईंदो आहे त तुरंत असां उन्हनि खे यादि कंदा आहियूं, अरदासियूं कंदा आहियूं, प्रार्थना कंदा आहियूं, भॼन कीर्तन कंदा आहियूं, नाम बि जपींदा आहियूं, सेवाऊं बि कंदा आहियूं, सभु कुझु कंदा आहियूं। पर जाते ई उहो दुख दूर थियो प्रभुअ जी कृपा सां, त उन ई प्रभुअ खे भुलिजी वेंदा आहियूं जंहिं उहो दुख दूर कयो आहे। जंहिंजी कृपा सां सभु ठीकु थियो उनखे ई भुलिजी वेंदा आहियूं भाई। चओ राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तो उन प्रभुअ खे असां न भुलिजूं भाई, जंहिं असांजी ॾाढी रक्षा कई आहे, जंहिं असांखे विषय विकारनि खां बचाए करे पंहिंजी भक्तीअ में लॻायो आहे, पंहिंजे चरणनि में वेहण जो अवसर ॾिनो आहे। भक्त ते भगवान जी अपार कृपा हूंदी आहे। भक्त अगरि काथे काथे उहो विषय विकारनि में फासण बि वारो हूंदो आहे त भगवान उन ते कृपा कंदा आहिनि, बचाए वठंदा आहिनि। भक्त जो अगरि पेर जेको आहे केॾी महिल ग़लति दिशा में बि वेंदो आहे त भगवान उनखे पकड़े वठंदा आहिनि। भक्त अगरि केॾी महिल लोभ लालच में बि फासी पवंदो आहे, केॾी महिल अहंकार में, केॾी महिल कंहिं बि विकार में अगरि अची वेंदो आहे त भगवान कृपा करे उनखे कढी वठंदा आहिनि। बसि असां सदाई उन प्रभुअ जो शुक्रानो कयूं भाई, धन्यवाद कयूं, उनखे भुलिजी न वञूं। चओ हरे राम। हरे राम। भगवान ई त आहिनि जेके कृपा कंदा आहिनि भाई। ॾिसंदा आहियो कई बार असांजो सभिनीनि जो ई मन जेको हूंदो आहे एॾो चंचल हूंदो आहे कि असां फासी पवंदा आहियूं। केॾी महिल बुरायुनि जे रस्ते ते हलण लॻंदा आहियूं, केॾी महिल संसारी कोई जेके ग़लति कम हूंदा आहिनि उन्हनि जे तरफ़ असांजो आकर्षण थी वेंदो आहे, केॾी महिल लोभ लालच अची वेंदी आहे, केॾी महिल काम अची वेंदो आहे। पर अचानक कुझु थिए ऐं असां बची वञूं, रक्षा थी वञे, अचानक कुझु थिए कि उन राह ते न वञूं, है न भाई। कोई माण्हू शराब जी जंहिंखे अगरि तलब हुजे, शराब जी इच्छा थिए
अॼु त भैया मां पीअण वेंदुमि, अचानक प्रोग्राम कैंसिल थी वञे, अचानक न वञे, चए छॾेसि भैया, छॾेसि नथो वञा भाई, दरबार बि त वञिणो आहे, सेवा ते बि वञिणो आहे, भजन बि करिणो आहे, मथो बि टेकणो आहे, न वियो। इहो छा आहे? इहो यानी भगवान उनजी रक्षा करे वरिती, उन विषय खां, उन जहर खां भगवान बचाए वरितो। चओ हरे राम। हरे ये भगवान पंहिंजे भक्तनि ते अपार कृपा कंदा आहिनि। हिकिड़ी घटना असां ॿुधंदा आहियूं संतनि जे द्वारा, जेकी कि हिकिड़ा भगवान जा भक्त हुया, कर्मनि ते भरोसो कंदा, भगवान जो भजन बि कंदा, भक्ति बि कंदा, शाहूकार हुया, सेठ हुया, त उन्हनि वटि माण्हू ईंदा केॾीमहिल पंहिंजा दुख दर्द ॿुधाइण, कोई पैसा वठण बि ईंदो त उहो सेठ कंहिंखे मना न कंदो, बसि हिकिड़े रजिस्टर में नोट कंदो उन्हनि जो नालो, जेतिरी उहो रक़म खणी वियो, बसि उन्हनि खां हिकिड़ो सवाल पुछंदो, भाई इहे जेकी रक़म तव्हां खणी था वञो, इहे मूंखे हिन ई जन्म में वापसि कंदव कि ॿिए जन्म में वापसि कंदव? चओ हरे राम। हरे राम। त जे सभु उन वटि जेके बि ईंदा भला माण्हू चवंदा, सेठ जी तव्हां चिंता न कयो, असां तव्हांखे हिन ई जन्म में ॾींदासीं। कोई ॾाढा शातिर बि हूंदा, वो चवंदा अगलो जन्म कंहिं ॾिठो आहे भाई, अगले जन्म में ॾींदासीं, त सेठ कुझु न चवंदो, उन में लिखी छॾींदो भाई हे अगले जन्म में ॾींदो। हिकु बार हिकिड़े चोर खे जानकारी मिली कि भाई कोई दयालु सेठ जाॻियो आहे ऐं एॾो मूर्ख आहे कि बसि हिकिड़ो ई सवाल पुछंदो आहे, भाई हिन जन्म में पैसा वापसि कंदव कि ॿिए जन्म में? उहो चोर बि हिकिड़े सुठे वेश पाए करे तैयार थी करे हुन वटि पहुची वियो, चई सेठ जी मूंखे धन जी ज़रूरत आहे। हा प्यारा, घणो खपई? साईं एतिरो खपे। अच्छा, हिन जन्म में वापसि कंदे कि ॿिए जन्म में वापसि कंदे? चओ जय श्री कृष्ण। उन चयो साईं मां ॿिए जन्म में वापसि कंदुमि। सेठ जी लिखी वरितो, उन भक्त लिखी वरितो, धन खणी करे हलंदो थियो। अचानक हिकु ॾींहुं उतां गुज़रे पियो, उनजे सेठ जे आंगन मां ई, त उन वटि बि कुझु मेहूं ॿधियल हुयूं भाई, त पाण में ॻाल्हाइनि पियो, त उन ॿुधी वरितो। चओ हरे राम। हरे राम। भगवान जी कंहिं ते कृपा हूंदी आहे त उहो जेकी मेहूं पाण में ॻाल्हाइनि पियूं उन ॿुधी वरितो। त हिकिड़ी मेह चए थी कि भाई बसि अॼु मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे। छो भाई, छा थियो? चई मुंहिंजो हिसाब किताब पूरो थी वियो, पिछले जन्म में हिन सेठ खां मां धन वरितो हुयो, पिछले जन्म में हिन सेठ खां मां धन वरितो हुयो, चालाकी कई, उनखे चयो हिन जन्म में न, मां ॿिए जन्म में तोखे वापसि कंदुमि। चओ राम। अच्छा पोइ? चई बसि ॿियो जन्म हाणे हिते वेही करे बाड़े में वेठो आहियां, हिते केॾीमहिल कोई सेवा मिली वेंदी आहे, केॾीमहिल खीर जे द्वारा जेको बि खीर मुंहुं मां कढंदो आहे, धन जेको मिलंदो आहे उहो हिसाब किताब चुकतो थिए थो, यानी ॿियो जन्म हिसाब चुकतो करण जे लाइ उनखे बैल जो मिलियो। चओ हरे राम। हरे राम। इहो कंहिं ॿुधियो? उन चोर। अरे बाप रे, मां बि त हिन सेठ खां पैसा वरिता आहिनि लोभ लालच करे, उनखे लिखाया आयो आहियां अगले जन्म में ॾींदुमि। इहो इशारो थी वियो भगवान जे तरफ़ां। तुरंत धन खणी आयो, उहो सिधो अची सेठ जी जे चरण में रखी। सेठ चए थो, अरे भाई तूं त चयो अगले जन्म में तोखे वापसि कंदुमि। चए न साईं, मूंखे माफ़ कयो, ग़लती थी वई, मां लोभ लालच में अची वियुमि, पर हीअं ॻाल्हि आहे, मां हाणे ॿुधी आयो आहियां कि हिसाब चुकतो करण लाइ त मालिक कंहिंखे बैल ठाहे करे बि मोकिलींदो आहे, पर हिसाब पूरो कराईंदो आहे। त मूंखे माफ़ कजो प्रभु, ग़लती थी वई, हे तव्हांजा पैसा, कृपा कयो, मूंखे क्षमा कयो। तॾहिं संतन उनखे गले सां लॻायो, भक्त गले सां लॻायो कि अरे तो ते प्रभुअ जी विशेष कृपा थी वई आहे, उन प्रभुअ खे कॾहिं भुलिजजां न, कहिड़ी कृपा थी वई आहे। हा भाई, उनखे हमेशह यादि रखजां जंहिं तोखे हिन जहर खां बचाए वरितो, जंहिं हिन तोखे विषय विकार खां बचाए वरितो। तूं ग़लति राह ते वञण वारे, पर उन मालिक तो ते कृपा कई। कंहिंजे बि द्वारा प्रभु कृपा कंदा आहिनि, पर कृपा ज़रूरु कंदा आहिनि। चओ हरे राम। अब तुंहिंजी रक्षा थी वई भाई। पोइ त चवंदा आहिनि उहो चोर बि पंहिंजो जीवन परिवर्तन करे संतनि जे शरण में रही करे हुन भजन कयो, भक्ति कई, नाम जपियो ऐं जीवन सफल कयो। त हे जीव त जन्मनि खां भटकियल आहे, असांजा तव्हांजा लाइ घणा जन्म थी विया आहिनि भाई, कॾहिं स्त्री पुरुष, कॾहिं कोई जन्म, कोई पशु पक्षी, कई जन्मनि में असां भटकंदा आया आहियूं।
पर पोइ बि ॾिसो न प्रभु कृपा कई आहे न कि हे मानुष देही ॾिनी, उनमें भी विशेष कृपा कई न, भगवान की पंहिंजी भक्ति याद कराई। चओ राम। राम न त हिक जन्म जी ॻाल्हि न आहे भाई। संत चवंदा आहिनि भगवान जी कोई भक्ति करे, भगवान सां कोई प्रेम करे, इहो हिक जन्म जी ॻाल्हि न आहे। माण्हू चवंदा आहिनि मीरा खूब प्रेम कयो भगवान सां। अरे मीरा कई जन्मनि में भगवान जी भक्ति कई आहे, हिक जन्म जी ॻाल्हि थोड़ी आहे। भक्ति कई आहे, वो भक्तिअ में प्रोग्रेस थी वई थींदी वई त वो मीरा बाई बणिजी वई। चओ राम। राम हरे राम। हरे राम। त असां बि उन प्रभु खे सदाई यादि रखूं जंहिं असां ते अकारण कृपा कई आहे। अकारण प्रभु दया कंदा आहिनि। वरी बि साध संगत जी तव्हां मनन कजो, तव्हांखे सुंदर भाव मिलंदा, अर्थ मिलंदो, कृपा थींदी प्रभु जी। सो क्यों बिसरे जे बिखते काढ़े, सो की बिसरे जी बिखते काढ़े। जन्म जन्म का टूटा गाढ़े, जन्म जन्म का टूटा गाढ़े। बोलो गुरु नानक देव की। बाबा आनंद राम